दोस्तों पंहिंजा वे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोड में हाणे तव्हांखे शेरल जा परेशानियूं नज़र ईंदियूं, छो त जेको चाकर ख़ान शेरल खे परेशान करे छॾियो त रुंडे जो ज़िम्मो तूं खण, उन जो फ़ैसिलो मां कंदुसि ऐं खून मां बि कोन वाहींदुसि। अगरि शेरल ज़िम्मो खणे थो त मां इहो मसइलो हल कंदुसि। अगरि चटी पई त चटी बि शेरल खे ॾियणी पवंदी, अगरि खून भाउ में संग ॾियणो पियो त उहो बि शेरल खे ॾियणो पवंदो। हाणे शेरल परेशान थी वेंदो, चवंदो हीअ त मुंहिंजी ॻाल्हि घाटे में पइजी वई, रुंडे ते त को एतबार कोन थो करे, हाणे चाकर ख़ान मूंखे फसाए वेंदो आहे। अहिड़े हिसाब सां हू रुंडे ते वञी प्रेशर ॾींदो ऐं रुंडो चवंदो ठीकु आहे तूं ठा जूं ॻाल्हियूं कर, पोइ न कोन ट्रिक खेॾंदासीं। जंहिंमें शेरल चवंदो न, मुंहिंजी सिधी रांदि सोटे जी हूंदी आहे, मां कॾहिं बि ट्रिक न खेॾंदुसि, बाक़ी मां तुंहिंजो ज़िम्मो खयां थो। अगरि हीअ छोकिरी ॾंड में खून भाव में कंहिंखे ॾियणी पई त पोइ ॾींदे तूं पंहिंजी जेको आहे न हीअ संग, तंहिंजे मथां रुंडे वारा चवंदा आहिनि असां ईअं न कंदासीं। अहिड़े हिसाब सां शेरल उन खे ॾाढो प्रेशराइज़ कंदो आहे। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते, अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक कंदा।